तख्ते ते आयो इमामुल औलिया हजरत महबूब सुभानी दिलबर सोनू दस्तगीर भी दुनिया ते आयो तो वरी इं खुश हुयो। रमजान शरीफ जी पहरी रात हजरत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे अम्मा जे बतन में पहरी रमजान जी रात दुनिया ते गौसल आज़म अची रहियो आ। हजरत अबू साले मूसा जंगी दोस्त सही जो बाबो रात जो सुतो पियो आ फरमाए तो ख्वाब में मुखे नाने मोहम्मद मुस्तफा दीदार करायो ऐ फरमायो अबू साले उठी भी त भाकुर पाए तोखे मुबारक दिया। हजरत अबू साले तो फरमाया मैं उठी भी तो मुझे महबूब भाकुर पाए पान फरमायो। मौलाना जलालुद्दीन रूमी उन जो तर्जुमो कयो तो महबूब ही फरमायो गौसे आजम दरमयाने औलिया चू मोहम्मद दरमयाने अंबिया। अबू साले तुझे घर में वो पुट अची रहियो आ वो फर्जंद अची रहियो आ जंहिंजो शान ही आ जीअं मां नबियुनि जो इमाम आहियां ईअं तुंहिंजो पुट अब्दुल कादिर वलियन जो इमाम आहे। हजरत गौस पाक रमजान शरीफ जे पहिरीं ॾींहुं सुबुह जो आया। अम्मा उम्मुल खैर फातिमा रहमतुल्लाह ताला अलैहा थी फरमाए मां सीने सां लगाए खीर ॾियण जो इरादो कयो। मुंहिंजे पुट अब्दुल कादिर जीलानी कंधिलो ॾियो चवण लॻो अम्मा ॿिया ॿार वॾा थी रोज़ा रखंदा मां ॼम ते जाम आहियां वलियन जो इमाम आहियां रब जो हुक्म छो आ ऐ कादिर जा बाना तोखे अज खां रोज़ो रखणो पवंदो। मां रोज़े में आहियां मुंहिंजो रोज़ो आ सॼो ॾींहुं अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खाईंदा पीअंदा कोन हा सांझी जी बांग ईंदी हुई पोइ तुंहिंजो मुंहिंजो पीर दिलबर दस्तगीर खाइण शुरू कंदो। मियां हाजी फकीरुल्लाह अलवी शिकारपुर वारा जेके मखदूमुल मखादिम साईं मोहम्मद हाशिम ठटवी जा भी उस्तादन त पीर साईं रोज़े धणी मोहम्मद राशिद पीर गोठ वारे रहमतुल्लाह ताला अलैह जा भी उस्तादन। मियां हाजी फकीरुल्लाह अलवी साईं तो फरमाए लिखे तो हिकड़ी रवायत आंदी आ त महबूबे सुभानी जॾहिं दुनिया में आया त सुभान अल्लाह पर मदीने जा साईं जॾहिं महराज करे रहा हा अल्लाह जे अर्श खे जॾहिं वेझा आया त मदीने जे साईं जे ॿिन्ही कुल्लनि खां ॿ पखी उॾाणा उहे उॾामी अर्श खे वेझो आया। हिकिड़ो अर्श जे कुंगरे ते वेही रहियो ऐं ॿियो अर्श जे मथां उॾामंदो रहियो। चो सुभान अल्लाह। हिकिड़ो पखी कुंगरे ते वेही रहियो ॿियो उॾामंदो रहियो। अल्लाह जे हबीब अर्ज़ कयो मौला मदीने जे साईं खे ख़बर आ पर ॻाल्हि खे ज़ाहिर करण जे लाइ अर्ज़ कयो या रब्बल आलमीन हे ॿ पखी उॾामी हिकिड़ो अर्श जे कुंगरे ते वेठो आ ॿियो उॾामी रहियो आ हे कहिड़ा पखी आहिनि। रब करीम फरमायो जेको पखी उॾामी अर्श जे कुंगरे ते वेठो आ मुंहिंजा हबीब इहो तुंहिंजे उम्मत जो वली आ जंहिंजो नालो आ बहाउद्दीन नक्शबंदी ऐं जेको अर्श खां मथे उॾामी रहियो आ इहो तुंहिंजो बचड़ो पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी आहे। कॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो कई आशिक फरमायो मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ दर खोड़ो मगर दस्तगीर न आ मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न दर खोड़ो मगर
दस्तगीर नवाज, मेरे लब पे रात दिन है तेरा नाम आज़म, तेरे जिक्र से बने मेरे नाम आज़म, मेरे लब पे रात दिन है तेरा नाम आज़म। ऐ मुझा महबूब जेको कुंगरे ते वेठो आ बहाउद्दीन नक्शबंदिया, मुल्तान वारो बहाउद्दीन आ, जेको मथे उड़ामी रहो आ सो पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी आहे। हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु दुनिया जे तख्ते ते आया त बिशारतूं मुबारकूं खुशियन जूं लहरूं डोड़ी वयूं। जॾहिं पाण 4 साल जी उम्र जा था, माण्हुनि मुंहिंजा प्यारा कंहिं ॾींहुं पुछो, ऐ पीरान पीर दस्तगीर तव्हांखे कीअं ख़बर पई त मां वली आहियां? तव्हांखे कीअं ख़बर पई ऐं कॾहिं ख़बर पई? पीरनि जे पीर सोने दस्तगीर फरमायो, अदा मुंहिंजी उम्र 4 साल हुई ऐं 9 तारीख़ ज़ुल्हज महीने जी ही, हुन ॾियारे हाजी हज अदा करे रहिया हा। मुंहिंजी अम्मा जी जल मूंखे सॾु कयो, मुंहिंजा पुट अब्दुल कादिर जी, मुंहिंजी अम्मा मां भजंदोसि। मुंहिंजी अम्मा फरमायो, मुंहिंजा पुट अब्दुल कादिर मां घर जी छत ते बुहारो ॾिनो, बुहारो उते विसरी वियो आ, छत ते चढ़ी उहो बुहारो लाहे अच खणी अच। मां घर ते मथे चढ़ी वियुसि, छत ते चढ़ी बीठुसि, उलहंद ॾे निहारियमि सुभान अल्लाह, अॻियां पर्दा हटी विया, खुदा जो घर काबतुल्लाह साम्हूं हुयो। हाजी तवाफ पिया कनि, मां हिकु जहिड़ो ॾिठो, अल्लाह जे घर जो जीलान मां दीदार थियो। ऐं पुछण वारो अरफात में हर जाइ हर हंधो हाजन जेके रुकन अदा पे कया से सब मूं हिकु जहिड़ा पे ॾिठो। सुभान अल्लाह, सुभान। मां बहारो खणी हेठ लही आयसि, जीजल अम्मा पुछो, ए मुंहिंजा अब्दुल कादिर जीलानी देर कई? मां अर्ज़ कयो, अम्मा मां मथे वयसि, अल्लाह साईं मूंखे घर जी छत तां काबो बि ॾेखारियो, ऐं मुंहिंजी अम्मा मूंखे हाजी बि ॾेखारिया, ऐं उन्हनि जो तवाफ वुक़ूफ़ अरफा वग़ैरह उन्हनि जा अरकान अदा कंदे मूंखे रब ॾेखारिया। इन जे करे देर लॻी। जी जलमा भाकुर पाए फरमायो, मुंहिंजा पुट अब्दुल कादिर तोखे मुबारक हुजे, तूं अल्लाह जो वली आहीं। सुभान अल्लाह, सुभान। फरमाइनि था उहा मुंहिंजी उम्र हुई 4 साल, 9 तारीख़ ज़ुल्हज जी। मुंहिंजा प्यारा नंढड़ा हा, मदरसे वञनि पिया बगदाद ॾे पढ़ण जे लाइ। हिकिड़ो काफ़िलो वञी रहियो हो, उन काफ़िले सां गॾिजी पिया, पर जॾहिं जीजल अम्मा खां मोकल वरितऊं, मां 40 दीनार या दिरहम साईं जे मुंहिंजा प्यारा बाह में, यानी हिन कमी खां पहिरां जी बाह उन में सुबी छॾिया। फरमायूं अब्दुल कादिर जीलानी बगदाद में पहुची, हे ॾोकर हथ करे हे ख़र्च पाणी में कम आणजा, ढके छॾिजा, पर पुट मुंहिंजी हिकिड़ी वसियत आ त मुंहिंजा पुट अब्दुल कादिर कंहिंसां कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजा। काफ़िलो हली पियो, जॾहिं जीलान ऐं बगदाद जे विच में काफ़िलो आयो जबलनि में, त चोर फुरी आया, धाड़ियल अची विया। टोलो हो, 40 चोरनि जो टोलो हो। काफ़िले वारनि खे लुटियाऊं फुरियाऊं, उन्हनि जा सामान खसियाऊं। हिकिड़े चोर सोने गौस पाक खां पुछो, ओ नंढड़ा छोकिरा तो वटि बि कुझु आहे? साईं मुर्की फरमायो, मूं वटि बि 40 दीनार आहिनि। 40 दीनार मूं वटि बि आहिनि, पर हुनी खे भरोसो न आयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो,
चोर सामान खणी जॾहिं पंहिंजे सरदार वटि विया सरदार पुछो सभु सामान खसे आया हो हिकिड़े चयो हो मगर हिकिड़ो ॿार आहे हुनजे चेहरे में चोॾहं जो चंड पियो ॿरे हो चवे थो मूं वटि बि 40 दीनार आहिनि पर असांखे भरवसो कोन आयो आहे हो चोरनि जो सरदार थो चवे हुनखे वठी अचो हौसला दस्तगीर खे जॾहिं हुन सरदार चोर जे साम्हूं आंदो अल्लाह जो कामिल वली साम्हूं आयो आहे हिन जो उहो शान आहे जो भिटाई जो फरमाए त वे साण तन जेके वेही था ॼाणनि न वे साण ॿियनि मता वेही वे न वञाए हल साण तन जेके हली था ॼाणनि न हल साण ॿियनि मता हली हाल वञाए मुझा प्यारा दोस्तो वे वनी वट तिल कलम जिन जे हथ में अंग मटाए अगिया वरी वारे ॿिया लिखन पनूसो पाड़ीन जही में मिलन मोहम्मद जो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो उन चोरन जे सरदार पुछो ऐ अब्दुल कादिर सच बुधा तो वट घणा पैसा आहिनि साईं फरमायो भरवसो नथो अचे हे 40 दीनार आहिनि मूंखे अम्मा सफ़र जे ख़र्च जे लाइ ॾिना वो चोरन जो सरदार थो चवे अब्दुल कादिर जीलानी अॼु सच ॻाल्हाइण वारो मौक़ो कोन हो अॼु सच वारी जाइ कान हुई अॼु जेकॾहिं तूं सच न ॻाल्हाई हा असां तुंहिंजी तलाशी कोन वठूं हा असांखे भरवसो ई कोन अचे हा के तो वटि 40 दीनार मुंहिंजे दस्तगीर सोने फरमायो ओ चोरनि जा सरदार मुंहिंजी जीजल अम्मा मूंखे हुकुम कयो हो ऐ पीरनि जा पीर कंहिंसां कूड़ न ॻाल्हाए जा ऐ चोरनि जा सरदार मूंखे ज़मीर इजाज़त न ॾिनी मां अवां सां कूड़ ॻाल्हायां मूंखे अम्मा जो फरमान याद हो मूंखे अम्मा जी नसीहत वसियत याद हुई इन जे करे मां सच ॻाल्हायो आ चोर दाह करे वञी ज़मीन ते किरियो फतकी फतकी होश में आयो ॿिया चोर चवनि था ओ असांजा सरदार असांजा उस्ताद तोखे छा थियो ओ चोरनि जो सरदार छो चवे अदा ॻाल्हि ॿुधो कुर्बान वञा अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे अम्मा सां वाइदो पियो पारे असां पंहिंजे रब सां वाइदा करे आया हूं मगर वाइदा खिलाफी पिया कयूं अल्लाह जे मखलूक जी दिल आज़ारी पिया कयूं खुदा जे बाननि खे ॾुखोयूं पिया असांजो कहिड़ो हाल थींदो कदमनि में किरी पियो आहे रोई थो चवे पीरनि जा पीर ॿिया माण्हू पोइ मुरीद थींदा असांखे अॼु पंहिंजो मुरीद बनाओ। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे पीर। ओ चोरनि जो सरदार मुंहिंजे साईं जे कदमनि ते किरी पियो मुंहिंजा प्यारा उस्ताद खे ॾिसी ॿिया चोर बि कदमनि में किरी पिया चवनि पिया तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आं दुनिया जा रहबर गम दस्तगीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद दुनिया जा रहबर गम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत
क़यामत ताईं फैज़ जा वठंदा पीर फ़कीर फैज़ जा वठंदा पीर फ़कीर तालिब माम जो मुर्शिद दुआ है यार ही बारही जिन तुझी कया रिज़्क़ में बरकत तन जे पया पर पंजूना हे नहुना पर पंजूना हे नहुना आइंदे थींदा छोर अमीर आइंदे थींदा छोर अमीर तालिब माम जो मुर्शिद दुआ सब चोर मुरीद थी रहा जरे पान बगदाद पता मदरसे में पढ़न था अना कुछ ॾींहं गुजरिया पान न थिया मुंहिंजा प्यारा किताबन जो थेलो कुल्हे में आ पढ़ी घर अचन पया त चौक बाजार में जी अगते वनी ही गाड़े जो चौक हिय रस्तो निकले तो हिय भी एड़ो चौक हो बगदाद शरीफ में उन में मानुन जो मेला को लगो पियो हो होस पाक हिकड़े मानू खां पुछो अदा छा झगड़ो छो आ या मदारी आ या को फैसलो आ त हिकड़े चाचे पोड़े चयो अब्दुल कादिर जीलानी हिकड़ो ईसाईन जो आलिम आयो आ मो ईसाईन जो मौलवी पादरी आयो आ जे हिकड़े मुसलमान सां बहस अटकियो आ त असां जो ईसा नबी शान वारो आ त मुसलमान दलील घुरी हू चवे थो अहां जो कुरान थो चवे त असां जो नबी ईसा मुअल जहिड़ा कंदो हो अवां जे कुरान में ॾेखारियो त अवां जे कुरान ईअं लिखियो हुजे त अवां जे नबी मुअल जहिड़ा कया हुजनि अवां जे कुरान में ईअं लिखियल कोन्हे पर कुरान अवां जो आहे तारीफ़ असां जे नबी ईसा जी कई थई त मुअल जहिड़ा कंदो हो अवां जे नबी मुअल जहिड़ा न कया इन जे करे असां जो नबी शान वारो आ हुन दलील इहा ॾिनी आ हौस पाक फरमायो ओ चाचा माण्हू ओ ईसाईन जा मौलवी तू चवी थो त असां जो नबी मुअल जहिड़ा कंदो हो मुंहिंजे नाने जे लाइ चवी थो त तूं जहिड़ा मुअल जहिड़ा कोन कंदो हो बाह खां वठी फरमाई कुरान हदीस खे छॾ किताबन खे छॾ मूंसां गॾिजी हल बाह खां वठी हलियो सॼी पब्लिक गद्दा पुराने मुकाम में वठी आया फरमायूं मौलवी मुंहिंजे नाने जी ॻाल्हि न कर ही भरियो मुकाम आ भरियो कब्रिस्तान आ कब्र ते हथ रखण तुंहिंजो कम आ कब्र वारे खे जीअरो करे उथारण मां अब्दुल कादिर जीलानी जो कम आहे सुभान अल्लाह सुभान मुझा प्यारा दोस्तों दस्तगीर सुनो उन ईसाई खे उन पादरी खे मुकाम में वठी आयो फरमायो हथ रखण तुंहिंजो कम आ कहिड़ी बि कब्र ते हथ रखो मुअल उथारण मुंहिंजो कम आ अरे चाही तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों के सरदार का आलम क्या होगा सही फरमायो मुझे नाने जी कहिड़ी ॻाल्हि कयो अरे तू मूंखे आज़मा उन पादरी उन ईसाई उन कब्र ते हथ रखो जेके मरे 400 साल गुजरी रहा पुरानी कब्र आ मुझे गौस पाक हथ रखी फरमायो कुंबे इज़नी मुझे हुक्म सां उठी कब्र फाटी पई बगदाद जी तारीख गवाह है कब्र फाटी पई 400 साल जो मुअल मुझा प्यारा चेहरो थी उठी बीठो ईसाईन जे मौलवी जी नजर पई लगो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो पढ़ी मुसलमान थो पर उन मजमे में जेके भी ॿिया गैर मुसलमान हा दस्तगीर जी करामत ॾिसी सभई मुसलमान बणजी विया मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो
इंतजामिया जी हिकिड़ी फरमाइश आहे उहा तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयूं। असां बि सॼो रबियुल अव्वल राति ॾींहुं बसि मालिकनि जी महिरबानी उन्हनि असां खां ड्यूटी वरिती, राति ॾींहुं सफ़र करे ॾींहं महीनो पूरो कयोसीं, वरी जो यारी शरीफ़ दस्तगीर जी ड्यूटी शुरू थी आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे, करम नवाज़ी आहे। राति ॾींहुं सरकार हौस आज़म जी ड्यूटी हली रही आहे। मुंहिंजा प्यारा ओजागन सफ़र जी थकावट जे करे गले ते बि कुझु असर थी पियो। मुंहिंजा प्यारा इन जे करे जेको कुछ अल्लाह से मुखा चवरायो अवां जी खिदमत में अर्ज कयम। वरी सुभाणे खां इंशाअल्लाह सखर जो दौरो आ, मटे यारी शरीफ जा प्रोग्राम मुसलसल वरी ओडे इंशाअल्लाह पहुचणो आ। ये दोस्तन जी फरमाइश आ त मुझे दस्तगीर पीरन जे पीर सोने जी हिकड़े मुरीद दावत कई। अर्ज कई साईं मुझी दावत कबूल कयो। तो साईं फरमायो फकीर मुझी दावत त करी थो, मुझे लाइ त ताम तैयार कंदे, पर मुझी सवारी जो बंदोबस्त थी वेंदो, मुझी सवारी खे बि ढो हणाईंदे। अर्ज करण लॻो मुंहिंजा पुनल पीर बादशाह अवां जे लाइ बकरो पवंदुसि, अवां जी सवारी जे लाइ गाह जो इंतजाम कंदुसि। साईं फरमायो पीरन जो पीर घोड़े ते उठ ते सवारी कोन कंदो आ, मां शींहं जी सवारी कंदो आहियां। शींहं गाह कोन खाईंदो आ, गोश्त खाईंदो आ। झंग जा जानवर त झंग जो शींहं त जानवरनि जो गोश्त खाईंदो आ, पर जंहिं शींहं ते मां सवारी कंदो आहियां उहा शींहं माण्हुनि जा गोश्त खाईंदो आहे। पोइ बंदोबस्त करे सघंदे? अर्ज कई मुंहिंजा साईं तव्हांजे लाइ बंदोबस्त आहे। तव्हांजो शींहं इंसान जो गोश्त खाईंदो, माण्हूअ जो गोश्त खाईंदो त मां पोड़ो मुरीद हाज़िर आहियां। तव्हांजी पोड़ी मुरीदानी हाज़िर आहे। मुंहिंजा 11 पुट जवान उहे हाज़िर आहिनि जेको तव्हांजी सवारी खाई छॾी, जेको शींहं खाई छॾींदो सभु तुंहिंजी सवारी तां कुर्बान। साईं पंहिंजे फ़कीर खे आज़माए थो। मुंहिंजा प्यारा तारीख़ ॾिनऊं, तारीख़ लिखी खणी वियो। ॻोठ में मुंहिंजा प्यारा तयारी लॻी पई आहे, ख़ुशी लॻी पई आहे त मुर्शिद सॾे ते ईंदो। पीरन जो पीर उन जे हारे शींहं ते चढ़ी उन जे ग़रीब खाने ते अची लथो आहे। मुंहिंजा प्यारा अर्ज़ कई साईं तव्हांजे लाइ कमरो तयार आहे। फरमायूं पहिरीं मां न बीहंदुसि, पहिरीं ॿार खाईंदुसि, पहिरीं वाइदो पूरो कर मुंहिंजी सवारी खे धो करा, पहिरीं मुंहिंजी सवारी खे खारा। मुंहिंजा प्यारा 11 जवान पुट हा, सद कयाई सभई फरमा बरदार हा, ताबेदार हा। हिकु हिकिड़ो पुट थींदो अॻिते ईंदो वियो। शींहं मुंहिंजा प्यारा मथे में चक हणी खाईंदो वियो। 11 पुट खाधी विया। शींहं अञा कंध हलायो ज़रूरत आ। पोड़ी हुन पोड़े जी घरवारी साम्हूं आई, साहब हली वई, कुर्बान थी वई। मुंहिंजा प्यारा शींहं खे अञा ज़रूरत हुई। पोड़े खे हुकुम छो पोड़ा हाणे तुंहिंजो वारो आ। हथ ॿधी अर्ज़ थो करे मुंहिंजा कामिल पीर मां बि कुर्बान थियण जे लाइ तयार आहियां, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आ, हिकिड़ो अर्ज़ आ। पीरन जे पीर फरमायो 11 पुट कुर्बान थी विया, तोखे शर्तूं यादि न आयो, तोखे पंहिंजूं ॻाल्हियूं यादि कोन आयो। घरवारी वई तोखे पंहिंजी ॻाल्हि यादि न आई, अॼु तुंहिंजे सिर ते आई आ त हाणे शर्त थो रखी। अर्ज़ थो करे मुंहिंजा कामिल पीर जान जे बचा जो शर्त न आहे। मुंहिंजा सोना पंहिंजी सवारी खे चओ ॿियनि खे मथे खां खाधई आ, मूंखे पेरनि खां खाइण शुरू करे। इन जे करे जेसि ताईं अखियूं ॿाहिरि हुजनि मां तो दिलबर कामिल मुर्शिद जो दीदार कंदो रहां। सुभान अल्लाह, अहिड़ा कामिल मुरीद। मुंहिंजा प्यारा दोस्तो शींहं उन पोड़े खे पेरनि खां खाइण शुरू कयो आहे। मुंहुं ॿाहिरां अखियूं मुर्शिद कामिल ॾे आहिनि। सचर साईं पियो फरमाए, उहो पोड़ो मुरीद पियो चवे अखियां वो अल्लाह वन बेवस लॻियां हैरनियां सोहना
तेरे नाल अखियां वो लावन दे वस लगिया है अखियां मुल्ला इन अखियां मुल्ला साईं तो मास रतियां वो अल्लाह लावन बेवस लगिया है लाखियां दा तब है न दारो लाखियां दा तब है न दारो पटिया बद बद में थकिया है पटिया बद बद में थकिया थकिया वो अल्लाह लावन बेवस लगिया है पटिया बद बद में थकिया थकिया वो अल्लाह लावन बेवस लगिया साईं सल इलाकियां है काल जब हुन रखिया वो अल्लाह लावन बेवस लगिया हज़रत गौस पाक पंहिंजे फकीर जी मोहब्बत सी पाण फरमायूं शीह असां मुरीद जो इम्तिहान वरतो आहे हेड़ा मुरीद ज़ाया थोड़ी कबा खाई जानी छो हाणे कढी भी ॾेखार शींहं मुंहिंजा प्यारा वात खोलियो हीअं जो फूंगारो हयाऊं त मुंहिंजा प्यारा पोड़ो ऐं पोड़ी 11 पुट ॿार अची विया दस्तगीर ॾे निहारनि पिया चवनि पिया मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न दर खोल मगर दस्तगीर नवा दर खोल मगर दस्तगीर नवा पिताई साहब फरमायो मीरा मुर्शिद मदद कर अचियो खियवेर लिल्लाह लग लतीफ थे भर पाजी दे पेर ओला अली शेर कर को मेहर मुरीद ते मीरा मुर्शिद मदद कर सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादे बादशाह बगदादी कर को मेहर मुरीद ते अल्लाह से असांखे जे इमाम अल अंबिया अता फरमायो ईअं असांखे रब करीम इमाम अल औलिया अता फरमायो खुदा पाक अहिड़ो हबीब अता फरमायो जो रंग लगी विया वरी अहिड़ो कामिल मुर्शिद सोनो दस्तगीर अता फरमायो जो रंग लगी विया असां वटि अहिड़ा कामिल आहिनि असां वटि मुजद्दिद पाक जहिड़ा जवान आहिनि दस्तगीर जहिड़ा जवान आहिनि मुंहिंजा प्यारा कहिड़नि अल्लाह वारनि जा नाला वठां अल्हम्दुलिल्लाह जग जहान भरियो पियो आहे असां मालिकी वारा आहियूं मुंहिंजा प्यारा असां वला वारस आहियूं वारसी आहियूं पीरन फकीरन वारा आहियूं इंशाअल्लाह लहर न को लोडो पर मुंहिंजा प्यारा मुंहिंजे हबीब जी सुन्नतुनि ते अमल कर मुंहिंजे हबीब जी सुन्नतुनि खे जिंदा कर मुंहिंजे महबूब जे दीन सां मोहब्बत रख अहिड़ी मोहब्बत रख जो सुभान अल्लाह मदीने जो साईं ख़ुशि थी पए बेड़ो तरी पवे 5 वक्त नमाज पाबंदी सां पढ़ मुंहिंजा प्यारा नमाज असांजे मथां फर्ज़ आहे मेराज जो
तोहफ़ो आहे पाण बि पढ़ पंहिंजे घर वारनि खे बि नसीहत कर पंहिंजे दोस्तनि खे बि नमाज़ पढ़ा उन्हनि खे बि प्यार सां दावत पेश कर रमज़ान जा 30 रोज़ा रख जे ज़कात फर्ज़ आहे त साल में हिकिड़ो भेरो ज़कात अदा कर हज फर्ज़ आहे त उम्र में हिकिड़ो भेरो हज अदा कर माउ पीउ जो अदब कर माउ पीउ जे अदब में सभु कुझु आहे माउ पीउ जे ख़िदमत में सभु कुझु आहे वॾनि जो अदब कर नंढनि ते शफ़क़त कर हराम खां परे गुज़ार हलाल सां दिलि ॻंढ इंशाअल्लाह जे तूं रिड़ी पवंदे दीन जे तरफ़ हली पवंदे पोइ मुंहिंजा प्यारा मिटाई तो फरमाए या रह पिरन वटि या कर पिरन संधी पचार इनी बिनी धार शल कादिर कंहिंखे न करे अल्लाह साईं असां तव्हांजी हाज़िरी खे क़बूल फरमाए जिन जवाननि ही जलसो मल्हायो आहे ख़ुदा पाक उन्हनि जा बेड़ा पार फरमाईंदो उन्हनि जे